मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसैन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां हिकु अहम ख़बर ऐं स्टोरी सां गॾु। कल्ह IG सिंध वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। वज़ीर आज़म सां मुलाक़ात करण खां पोइ सिंध जे सूबाई वज़ीर शिकारपुर ज़िले सां तइल्लुक़ रखंदड़ इम्तियाज़ शेख साहब जे ख़िलाफ़ जांच शुरू थी वई आहे। कल्ह इहा तमामु वॾी अहम डेवलपमेंट थी आहे, अहम मुलाक़ात थी आहे। IG सिंध वज़ीर आज़म खे शिकारपुर ज़िले जे मुतलक़ वॾियूं अहम ख़बरूं ॾिनियूं, वॾी अहम रिपोर्ट ॾिनी आहे, जंहिंमें IG सिंध वज़ीर आज़म खे ॿुधायो आहे त शिकारपुर ज़िलो सिंध पाकिस्तान न पर दुनिया जो उहो ज़िलो आहे जिथे इंटरनेशनल लेवल जा धाड़ेल रहनि था। शिकारपुर ज़िलो ॾोहनि जे हवाले सां कानून लागू कंदड़ इदारनि जे लाइ नोगो एरिया रहियो आहे, जिथे फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस बि वञण खां क़ासिर आहे, जिथे सभई माण्हू पाकिस्तान जा ख़ुसूसन सिंध ऐं पंजाब जा उते मग़वी बणियल आहिनि। उन्हनि सभिनी धाड़ेलनि खे, ॾोहारनि खे उते जे सियासी सपोर्ट हासिलु आहे। अहम ज़रियनि वटां ख़बर पई त वज़ीर आज़म इहा रिपोर्ट ॿुधी इंतिहाई हैरानगी जो इज़हार कयो त छा सिंध जे अंदरि बि अहिड़ो ज़िलो आहे जेको मुकमल तौर ते कानून लागू कंदड़नि जे लाइ नोगो एरिया बणियल आहे। IG इहा रिपोर्ट ॾिनी त उन्हनि सभिनी धाड़ेलनि खे वॾे में वॾी सियासी पुठिभेराई हासिलु आहे। IG सिंध वज़ीर आज़म जे आॾो शिकारपुर ज़िले खे दुनिया जो डेंजरस रेड ज़ोन जेको आहे सो क्रिमिनल डिस्ट्रिक्ट ज़िलो जेको आहे, ॾोहारी ज़िलो जेको आहे उहो डिक्लेयर कयो आहे। IG ॿुधायो आहे त शिकारपुर ज़िलो दुनिया जो ख़तरनाक तरीन ज़िलो आहे, जिथे दुनिया जा ख़तरनाक तरीन हथियारबंद धाड़ेल ॻोठ जो वेठा आहिनि। यकीनन सहाफ़ती हवाले सां त इहा ख़बर आहे त शिकारपुर ज़िलो जेको आहे उहो ॾोहनि जी आमाजगाह आहे, ॻढ़ आहे धाड़ेलनि जो। पर IG जॾहिं इहा रिपोर्ट ॾिनी आहे त यकीनन वज़ीर आज़म जे लाइ इहा ॻाल्हि हैरान कोन आहे। वज़ीर आज़म IG सिंध खे इहे अख़्तियार ॾिना आहिनि त ज़िलो क्लियर करण जे लाइ तव्हां जंहिंखे चाहियो उन में हथु विझो, जंहिंखे चाहियो उनखे वठो, जांच में शामिलु कयो ऐं ज़िलो क्लियर करायो। पर ज़रियनि वटां ख़बर पई आहे त IG सिंध इम्तियाज़ शेख जे ख़िलाफ़ या ॿियनि सियासी माण्हुनि जेके ताक़तवर आहिनि, ॾोहारनि जी पुठिभराई हासिलु आहे, जिन माण्हुनि खे जेके माण्हू कनि था उन्हनि माण्हुनि खे त IG थी सघे थो त जांच बि करे, गिरफ़्तार बि करे, केस बि दाख़िल करे। पर इहो सवाल पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे त छा IG सिंध शिकारपुर ज़िले खे जेको आहे ॾोहनि खां पाक ज़िलो बणाए सघे थो, जिते धाड़ेलनि जा ॻोठ जल आहिनि। हीअ जेके फ़ोन ते हिरखिजी जेके सिंध जा माण्हू हिकु ज़िले ॾांहुं काहिजी वञनि था, ख़बर पवे थी त हमरा सखर वियो, घोटकी वियो, शिकारपुर वियो, बहरहाल रस्ते में वियो ऐं उतां खंभिजी वियो ऐं गुम आहे। इहे सभु माण्हू शिकारपुर ज़िले में आहिनि, तक़रीबन बिरादरियुनि जा टोला ठहियल आहिनि। IG सिंध जी इन रिपोर्ट खां पोइ त वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़ुदि शशदर थी रहिजी वियो आहे ऐं उन रोशनी में इम्तियाज़ शेख साहब जे ख़िलाफ़ जांच शुरू थी वई आहे। इहा जांच इंतिहाई वॾे पैमाने ते वेंदी। इन जांच खे जेतोणीकि पीपल्स पार्टी जी क़यादत इम्तियाज़ शेख इहे परेशान था आहिनि त इहा जांच जेकॾहिं थी ऐं इहा अॻिते हली ऐं इहा वाक़ई जांच थिए थी त पोइ सिंध जा तमामु वॾा भोताल जेके आहिनि, जेके इन ज़िले सां तइल्लुक़ रखनि था, उहे यकीनन पुलिस जे गिरफ़्त में हूंदा ऐं हिकु वॾो नओं पिंडोरा बॉक्स खुलंदो ऐं उन पिंडोरा बॉक्स में कई सरदार, मीर, पीर ऐं ताक़तवर MPAs, सेनेटर, मिनिस्टर, MNAs उहे सभु बेनकाब थींदा। इहा हिकु अहम वॾी जांच आहे। जेकॾहिं इहा जांच रही त ॾिसूं त IG केतिरो वक़्तु रहे थो, छो जो ख़ुदि IG खे एंटी नार्को टैक्स में सेक्रेटरी लॻाइण जो जेको आहे सो उनखे इशारा मिलिया आहिनि। IG सिंध एडी ख्वाजा साहब जी सीट ते वेठो आहे, यकीनन उहो उन सीट खां ख़ुशि न आहे, पर छाकाणि त सरकारी मुलाज़िम आहे, उनखे इहा जॉब करणी आहे। मुमकिन आहे त के वॾियूं तब्दीलियूं अचनि ऐं अहिड़ो IG सिंध में मुक़ररु थी बि वञे जंहिंजो तसवर पीपल्स पार्टी कॾहिं बि न पई कयो। मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए थी। हिन ते कमेंट्स ॾियो, पंहिंजी राय ॾियो।
वरी मिलंदासीं नेक्स्ट अहम स्टोरी सां गॾु। अलाह हाफ़िज़।